हरिओम। हीअ कथा योग विशिष्ट मां आहे। विशिष्ट जन चयो त हे राम जी, हिकिड़े मूर्ख बालक दाईअ खे चयो त का अहिड़ी कथा ॿुधाए जा अॻे कॾहिं बि न थी हुजे। तॾहिं ॿुधीवान दाई बालक खे प्रसन्न करण लाइ चवणु लॻी त हे पुट, हिकिड़ो वॾो शून्य नंगर हो, यानी ख़ाली पोलार वांगुरु हो, जंहिंमें ॿियो कुझु बि न हो। तंहिं नंगर में जे राजा खे 3 पुट शुभ वीचारनि वारा ऐं सुंदर तेजवान हुआ, जिन मां 2 पैदाइकी न थिया हुआ ऐं हिकिड़ो गर्भ में ई कोन आयो हो। उहे 3 भाउर धन कमाइण जे इच्छा सां शून्य नगर खां ॿाहिरि निकिरी परदेस विया। उन्हनि जो शरीर तमामु कोमल हो, तंहिं करे मार्ग में हलंदे हलंदे थकिजी पिया ऐं सूरज जे तपत खां पेर जलण लॻनि। जहिड़ीअ तरह ॼेठ आखाड़ महीने जे उस खां कमल कुमाइजी वेंदा आहिनि, तहिड़ीअ तरह उन्हनि जो मुख कुमाइजी वियो ऐं पेरनि में कंडनि लॻण करे तमामु दुखी थिया। अहिड़ीअ तरह पंधु कंदे कंदे उन्हनि वाट ते 3 वण ॾिठा, जिन मां 2 पैदाइकी न थिया ऐं 3 जो अञा ॿिज ई कोन पोखियो वियो हो। उन्हनि 3 भाउरनि हिक हिक वण हेठां अची विश्राम कयो। पोइ उन्हनि वणनि मां कुझु फल खाधऊं ऐं फलनि जी रस कढी पीताऊं ऐं वणनि जे गुलनि जा हार बणाए ॻिचीअ में पाताऊं। ॻच देरि ताईं उते विश्राम करे अॻिते हलिया। ॻच पंधु करण खां पोइ 2 पैरनि जो समूह थियो, तंहिं करे हू सूरज जे गर्मीअ खां तपायमान थिया। अञा थोरो अॻिते वधिया त 3 नदियूं ॾिठऊं, जिन मां वॾा वॾा तरंग उछिलजी रहिया हुआ। उन्हनि नदियुनि मां 2 में पाणी ई कोन हो ऐं 3 सुकी पई हुई। 3 में उन्हनि घणो काल सनानु क्रीड़ा कई, जीअं स्वर्ग जे गंगा में ब्रह्मा विष्णु ऐं शिव क्रीड़ा कंदा आहिनि। तंहिंखां पोइ उन्हनि 3 बालकनि उन्हनि नदियुनि मां पाणी पीतो। जॾहिं सिजु लहणु लॻो तॾहिं हू उतां अॻिते हलिया। अञा थोरे पंधु कयऊं त परियां हिकिड़ो ईंदड़ वक़्त में रचण वारो नंगर शहर ॾिसण में आहिनि। तंहिंमें वॾियूं वॾियूं धजाऊं यानी मुनारा खुतल हुआ। ऐं मणियुनि माणकनि सां जुड़ियल निराकार मंदर हुआ। तंहिं नंगर में जॾहिं हू 3 ॼणा पहुता तॾहिं हिकिड़ो मणियुनि सां जुड़ियल सोनो मंदरु ॾिठऊं, जंहिंजो आकार ई कोन हो। तंहिंमें हू अंदरि लंघे विया ऐं उते केतिरियूं स्त्रियूं वेठल ॾिठऊं। पोइ उन्हनि वीचार कयो त रसोई बणाए ब्राह्मणनि खे भोॼन कराइजे ऐं पाण बि खाइजे। अहिड़ो वीचार करे उन्हनि 3 देगड़ियूं घुरायूं, जिन मां 2 देगड़ियुनि जे जोड़ण वारो अञा ॼाओ ई कोन हो ऐं 3 देगड़ी चूरण जे रूप में हुई। उन्हनि देगड़ियुनि में हिननि 16 सेर चांवर चाढ़िया, जिन मां देह खां रहित ब्राह्मणनि ऐं बिना वात वारनि ऋषियुनि खे खाराए, तंहिंखां पोइ ॿियनि अनेक पुरुषनि खे भोॼन कराए पाण बि खाधऊं। अहिड़ीअ तरह उहे राजा जा पुट अॼु ताईं उते सुखी वेठा आहिनि। दाईअ चयो त हे पुट, हीअ सुंदर कथा जा मूं तोखे ॿुधाई आहे, तंहिंखे पंहिंजे हृदय में धारण करे तूं वॾो पंडित थी पवंदे। हे राम जी, अहिड़ीअ तरह दाईअ बालक खे कथा ॿुधाई जा उन बालक जे हृदय में सत परती थी रहे। जहिड़ीअ तरह उन कथा जो संकल्प खां सवाइ ॿियो को बि रूप न हो, तहिड़ीअ तरह ही जगत बि संकल्प मात्र आहे। हरिओम।